बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ छहों दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह। पहिरें इन सबक़ जूं लफ़्ज़ मानाऊं, उन खां पोइ सवाल जवाब ऐं ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं हूंदियूं उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे भलारी, माना नेक या भागन वारी। लफ़्ज़ आहे बान्हा, माना बंदा या ग़ुलाम। लफ़्ज़ आहे मक़ाम, माना हंध। लफ़्ज़ आहे परखण, माना परूरण, आज़माइण। लफ़्ज़ आहे मशहूर, माना मक़बूल। लफ़्ज़ आहे आम फ़हम, माना सभई सम्झी सघनि। लफ़्ज़ आहे सिरिश्तो, माना निज़ाम। लफ़्ज़ आहे रंज, माना ॾुख। लफ़्ज़ आहे साड़, माना हसद। लफ़्ज़ आहे सिद्दीक़, माना सचार या सचो। लफ़्ज़ आहे इंसाफ़, माना अदल। लफ़्ज़ आहे सालिह, माना नेक। लफ़्ज़ आहे मुफ़स्सिर, माना क़ुरान शरीफ़ जी तशरीह करण वारो। लफ़्ज़ आहे ख़ुश नसीब, माना सुठनि भागनि वारो। लफ़्ज़ आहे मर्तबो, माना दर्जो रुतबो। लफ़्ज़ आहे एहतराम, माना अदब। लफ़्ज़ आहे नज़रानो, माना सूखड़ी। लफ़्ज़ आहे अव्वल, माना पहिरियों। लफ़्ज़ आहे वर्ताव, माना सलूक या रवैयो। लफ़्ज़ आहे अदावत, माना दुश्मनी। लफ़्ज़ आहे रहलत, माना वफ़ात। लफ़्ज़ आहे ख़ानदान, माना कुटुंब या घराणो। लफ़्ज़ आहे तबलीग, माना मज़हबी प्रचार। लफ़्ज़ आहे हैरान, माना वाइड़ो। लफ़्ज़ आहे फैज़, माना फ़ाइदो। मिश्क अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह इस्लाम जे कहिड़े ख़लीफ़े जे ख़ानदान मां आहिनि? जवाब, मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह इस्लाम जे पहिरीं ख़लीफ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हा जे ख़ानदान मां आहिनि। सवाल नंबर ॿियो, मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह खे सिद्दीक़ी छो थो सॾियो वञे? जवाब, मखदूम नूह हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हा जे ख़ानदान मां आहिनि, तंहिं करे खेनि सिद्दीक़ी सॾियो वञे थो। सवाल नंबर टियों, मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह जी जमायत खे सरवरी जमायत छा लाइ सॾियो वञे थो? जवाब, मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह खे सरवर नूह बि सॾियो वेंदो आहे, तंहिं करे संदनि जमायत खे सरवरी जमायत सॾियो वञे थो। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना ॿुधायो ऐं जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि ख़ानदान, मर्तबो, हैरान, इंसाफ़, रहलत। हाणे हिननि जी माना लिखंदासीं ऐं जुमिलनि में इन्हनि खे इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे ख़ानदान, माना घराणो। जुमिलो ठाहींदासीं, मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह जो ताल्लुक़ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हा जे ख़ानदान सां हो। लफ़्ज़ आहे मर्तबो, माना दर्जो या रुतबो। मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह जो वॾो मर्तबो आहे। अहिड़े तरह सां लफ़्ज़ आहे हैरान, हैरान माना अचरज। हाणे जुमिलो ठाहींदासीं,
मखदूम नूह रहमतुल्लाह अलैहि हिक आयत जूं कई मानाऊं ॿुधाए सभिनी खे हैरान करे छॾियो। लफ़्ज़ आहे इंसाफ़ माना अदुल। मखदूम नूह रहमतुल्लाह अलैहि आम माण्हुनि खे हाकिमनि खां इंसाफ़ वठी ॾींदा हुआ। लफ़्ज़ आहे रहलत माना लाॾाणो। जुमिलो ठाहींदासीं। मखदूम नूह रहमतुल्लाह अलैहि जी रहलत 27 ज़िलक़द 997 हिजरीअ में थी। जीम हेठि ॾिनल खाल भरियो। हाणे खाल आहिनि इन्हनि खे भरींदासीं। पहिरियों खाल आहे मखदूम नूह रहमतुल्लाह अलैहि नंढे खंड में सभ खां अव्वल खाल जो फारसी ज़बान में तर्जुमो कयो। हाणे खाल में जवाब क़ुरान मजीद। खाल नंबर 2 मखदूम नूह रहमतुल्लाह अलैहि जी आख़िरी आरामगाह खाल आहे। जवाब हाला नवा में। हाणे खाल में लिखंदासीं हाला नवा। अहिड़े तरह सां टियों खाल आहे मखदूम नूह रहमतुल्लाह अलैहि हर कंहिं सां खाल वर्ताव कंदा हुआ। हाणे खाल में हिक जहिड़ो। जवाब हिक जहिड़ो। दाल इस्म जा गुण ऐं अवगुण ॾेखारींदड़ लफ़्ज़ सिफ़त सॾिबा आहिनि। अवां अहिड़ा 5 सिफ़त वारा लफ़्ज़ ॿुधायो ऐं जुमिलनि में इस्तेमालु करियो जीअं सुठो छोकरु ख़राब मेवो। जी दोस्तो, हाणे सिफ़त जा लफ़्ज़ ऐं जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। हाणे पहिरियों आहे डिघो माण्हू। सिफ़त आहे। जुमिले में इस्तेमालु कंदासीं अॼु मूं तमामु डिघो माण्हू ॾिठो। लफ़्ज़ सिफ़त जो सुस्त शागिर्द। जुमिले में इस्तेमालु कंदासीं अकरम असांजे क्लास में सभिनी खां वधीक सुस्त शागिर्द आहे। टियों सिफ़त लफ़्ज़ आहे होशियारु छोकिरो। हाणे जुमिले में इस्तेमालु कंदासीं अब्दुल हसीब होशियारु छोकिरो आहे। चौथों नंबर सिफ़त जो लफ़्ज़ खटो अंब। मूं खटो अंब खाधो। अहिड़े तरह सां पंजों लफ़्ज़ थुल्हो माण्हू। सिफ़त आहे। हाणे हिन जो जुमिलो ठाहींदासीं। थुल्हो माण्हू रोड ते हलंदे किरी पियो। हेठि ॾिनल नवां लफ़्ज़ ठाहियो जीअं सतूं। हाणे हिन खे बराबरि ठाहियोसीं। सती थियो सती। हाणे इन्हनि खे ठाहिणो आहे 31, 32, 33। हलो था इन्हनि खे ठाहिण जी तरफ़। जी दोस्तो, हाणे इन्हनि खे ठाहींदासीं। जीअं आहे 31, 31, 31, 32, 32, 32, 33, 33, 33, 34, 34, 34, 35, 35, 35, 36, 36, 36, 37, 37, 37, 38, 38, 38, 39, 39, 39, 40, 40, 40। वाव। हेठि ॾिनल इबारत पढ़ी चइनि सवालनि जा जवाब ॾियो। हाणे इबारत पढ़ंदासीं। ॻोठ जा माण्हू सुबुह जो सवेरे उथंदा आहिनि। नेरनि करे पंहिंजे कम कार सां लॻी वेंदा आहिनि। कुझु माण्हू पंहिंजे धंधे ऐं कारोबार करण लाइ वेंदा आहिनि। कुझु माण्हू ॿनीअ ते बि वेंदा आहिनि। शाम जो हर को पंहिंजे कमकार तां मोटंदो आहे ऐं
ॿार रांदि जी मैदान ते रांदि खेॾंदा आहिनि। पखी आखेरनि ॾांहुं मोटंदा आहिनि। ॻोठनि में शाम जो मंज़रु ॾाढो वणंदड़ हूंदो आहे। हाणे सवाल आहिनि। सवाल नंबर पहिरियों, ॻोठ जा माण्हू कहिड़े महिल उथंदा आहिनि? जवाब, ॻोठ जा माण्हू सुबुह जो सवेर उथंदा आहिनि। सवाल नंबर ॿियो, शाम जे वक़्तु ॿार छा कंदा आहिनि? जवाब, शाम जे वक़्तु ॿार मैदान ते रांदि कंदा आहिनि। सवाल नंबर टियों, नेरनि कहिड़े महिल कबी आहे? जवाब, नेरनि सुबुह जो कबी आहे। सवाल नंबर चोथों, सुबुह जो सवेरे उथण मां कहिड़ो फ़ाइदो आहे? जवाब, सुबुह जो सवेर उथण मां ही फ़ाइदो आहे त माण्हू पंहिंजे कमकार ऐं धंधे सां सवेर लॻी वेंदा आहिनि। सवाल नंबर पंजों, ॻोठ जो मंज़रु शाम जे वक़्तु कीअं लॻंदो आहे? जवाब, ॻोठ जो मंज़रु शाम जे वक़्तु ॾाढो वणंदड़ हूंदो आहे।